पारूथी मानीअ जो मतिलबु आहे उहा मानी जेका राति जो बची वञे ऐं सुबुह जो ॿीहर गरम करे खाधी वञे। खोड़ माण्हू पारूथी मानीअ खे ज़ाया करे छॾींदा आहिनि या उनखे पसंदि न आहिनि कंदा, पर छा अव्हांखे ख़बर आहे त पारूथी मानी खाइण जा केतिरा ई फ़ाइदा हूंदा आहिनि। पारूथी मानी सिहत लाइ ताज़ी मानीअ खां वधीक फ़ाइदेमंद हूंदी आहे। पारूथी मानी शुगर खे कंट्रोल करे थी। पारूथी मानीअ में ग्लाइसेमिक इंडेक्स घटि हूंदो आहे। ग्लाइसेमिक इंडेक्स उहो मिक़दारु आहे जेको खुराक जे ज़रिए रत में मिठाण जी सतह खे वधाए थो। पारूथी मानीअ खे थधो करण ऐं ॿीहर गरम करण जो अमल कार्बोहाइड्रेट जी बीहक खे तब्दील कंदो आहे। उन सां रत में शुगर जी सतह घटिजी वेंदी आहे। ही शुगर जे मरीज़नि लाइ सुठी आहे। पारूथी मानी हाज़मो बहितर करे थी। पारूथी मानीअ में कार्बोहाइड्रेट्स सुठी सवलाईअ सां हज़म थी वेंदा आहिनि। ही हाज़मे जे हिसास निज़ाम वारनि माण्हुनि लाइ फ़ाइदेमंद आहे। पारूथी मानी प्रीबायोटिक्स जे तौर ते कमु कंदी आहे। ही आंद्रनि में फ़ाइदेमंद बैक्टीरिया जी वाध वेझ में मदद कंदी आहे। ही बैक्टीरिया हाज़मे वारे निज़ाम ऐं मुदाफ़ियती निज़ाम खे मज़बूत कंदा आहिनि। पारूथी मानीअ में विटामिन बी, आयरन, फाइबर ऐं ॿियूं ज़रूरी शयूं हूंदियूं आहिनि। इहे शयूं जिस्म जी कारकर्दगीअ खे बहितर कंदियूं आहिनि। विटामिन बी खल, वार ऐं नहनि जी सिहत लाइ अहम आहे। आयरन रत जी खोट खे रोके थो। फाइबर कब्ज़ ऐं कोलेस्ट्रॉल खे कंट्रोल करे थो। पारूथी मानी खाइण सां पेट जी चर्बी घटिजंदी आहे। इहा मानी खीर या ॾहीअ सां खाइण सां जिस्म खे तवानाई बि मिलंदी आहे। ख़्याल रहे त पापा ऐं ॿियूं अहिड़ियूं शयूं पारूथी मानीअ मां बि ठहंदियूं आहिनि, पर इहे नुक़सान इन्हनि में मौजूदु तेल जे करे ॾींदियूं आहिनि। पारूथी मानीअ खे सुबुह जो नेरनि में खीर, ॾही, चांहि या कंहिं ॿी शइ सां खाई सेहतमंद रही सघिजे थो। पारूथी मानीअ जा फ़ाइदा ॼाणे अव्हां बि उनखे पंहिंजे नेरनि में शामिल करे सघो था ऐं सेहतमंद रही सघो था।